पसंद पार्टी पारां सखर बाईपास ते 6 केनाल जो पंजाब कढी रहा उन खिलाफ जो एहतजाजी धरणो हुयो है। अचो तो उते तरक्की पसंद पार्टी के मरकज़ी अगवान आहिनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। हज़ारनि जी तइदाद में माण्हू अची चुका आहिनि, हज़ारनि जी तइदाद में। हुकूमत खे यादि करणु खपे त सिंधु दरिया सिंधियुनि जी शहरग आहे। तव्हां सिंधियुनि जी शहरग कटे सिंधियुनि खे मौत में धिकणु चाहियो था त पोइ यादि रखो सिंध पाकिस्तान जी शहरग आहे। तव्हां सिंध जी शहरग कटींदो त तव्हांजी पाकिस्तान जी शहरग खटिजी वेंदी, पोइ असांजो ज़मून आहे। ज़िंदाबाद। बुनियादी मक़सदु इहो आहे त पंजाब जी हिकु मनसूबा बंदी आहे त पंहिंजो सिंध जे दरिया ते पंहिंजो इलाइक़नि में हू पंहिंजो केनाल कढी ऐं केनाल कढी पंहिंजो सिंध जे पाणीअ ते पंहिंजो कब्ज़ो करणु घुरनि था। त उन कब्ज़े जे ख़िलाफ़ पाणीअ ते जे कब्ज़े जे ख़िलाफ़ असीं एहतजाज करण जे लाइ ही वफ़ाक़ खे ख़बरदार कयूं था अॼु त हू पंजाब जी पंहिंजो सरपरस्ती करे हुननि जे पंहिंजो नाजाइज़ ऐं गैर आइनी गैर कानूनी मुफ़ादनि खे ऐं ज़्यादतुनि खे जेको तवसुत सां हू करे रहिया आहिनि उन्हनि खे जो ख़ात्मो आंदो वञे ऐं ही केनाल अनाइण वारी त जेका हीअ रिथा आहे इनखे पंहिंजो फौरी तौर ते ख़तमु कयो वञे ऐं सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी मुकमिल तौर ते पंहिंजो ॾिनो। ॾिसो था हज़ारनि जी तादाद में तेज़ उस में तेज़ गर्मी में ॿारड़ा बच्चा औरतूं भेणूं सभु वेठियूं आहिनि। सिर्फ़ु इहो ॿुधाइण आहियूं आहिनि त असां सिंध जो पाणी हिकिड़ो इंच बि कंहिंखे खणणु न ॾींदासीं। जेसिताईं सिंध जे पाणी ते दाणो हूंदो ईअं ई पूरी सिंध में दाणा ऐं रोड ब्लॉक कया वेंदा। बताना चाहता हूँ चीफ ऑफ आर्मी स्टाफ आसिम मुनीर को बताना चाहता हूँ कि सिंधु दरिया का पानी सिंधी लोगों की जिंदगी का सामिन है। हजारों सालों से सिंधु दरिया बह रहा है। ये काबिल दरिया आता है, ये कश्मीर से तिब्बत से दरिया आते हैं और ये सिंधु दरिया बनकर इन करोड़ों इंसानों को जिंदगी की जला बख्शते हैं। आप पंजाब के ब्यूरोक्रेट ये अब मुल्क दुश्मन कामोरे जो डेमो के हामी हैं, जो जिया के साथ थे, जो मुशर्रफ के साथ थे, जो जनरल फैज अमीन के साथ थे, वो सारे मिलकर आपको एक नई जंग में डाल रहे हैं। सिंध में बताना चाहता हूँ सिंधु दरिया हमारी शहरग है, सिंधु दरिया हमारी शहरग है। और ये भी याद रखें कि सिंध जो है वो पाकिस्तान की शहरग है। सिंध जो है पाकिस्तान की शहरग है। सिंध पाकिस्तान की तरक्की का सफर कराची की बंदरगाह से शुरू होता है, कराची की इंडस्ट्री से शुरू होता है, सिंध के टैक्स से शुरू होता है, सिंध के तेल गैस कोयले के जखीरों से शुरू होता है। आप अगर सिंध की शहरग सिंधु दरिया को काट के 6 करोड़ इंसानों को मौत के हवाले करेंगे तो फिर क्या गारंटी होगी कि सिंध के लोग आपके पाकिस्तान के लिए कोई नेक तमन्नाओं का पैगाम भेजेंगे। ये सिंध के खिलाफ साजिश नहीं है, ये सिंधु दरिया पे पानी डैम बनाना, केनाल बनाना, ये सिंध को मारने की साजिश नहीं, ये खुद पाकिस्तान की शहर काट के पाकिस्तान को खत्म करने का मंसूबा है। ढूंढना आपको है।
चोर आपके घर में बैठे हैं, मुल्क दुश्मन आपके ऑफिसों में और दफ्तरों में बैठे हैं। आपको ढूंढना होगा कि वजीर आजम के महल में कौन से ऐसे पाकिस्तान दुश्मन, अवाम दुश्मन खड़े हैं जो आपको ऐसे मंसूबे बताते हैं। और वजीर आला के हाउस में कौन बैठा है। और जरदारी साहब, आप जो है जब भी सदारती महल में जाते हैं, आप सिंध को कुर्बानी का बकरा बना के रियासत के सामने पेश करते हैं। आपको याद है, आपको याद हो कि न याद हो, हमें याद है, आपने एमक्यूएम के फरमाइश पे सिंध को 2 बलदियाती निजाम, दोहरा बलदियाती निजाम दिया था। फिर आपको याद है, आपने जल्दबाजी में असेंबली में बिल भी पास किया था। आपने जल्दी में असेंबली में बिल भी पास किया था, दोहरे निजाम की कानूनी शक्ल दे दी। जब आपके वजीर और वजीर आला सिंध के गली कोचों में निकलते थे कि सिंध के लोगों ने टमाटर, गंदे अंडों से आपके मुंह पे दे मारे और हमारी माएं बहनों ने चप्पलें उठाकर आपके पीपलों के मुंह पे मारे थे। आपके जलसे सिंध में खत्म हो गए। आपका कोई एमपी एमएलए कोई जलसा नहीं करता था सिंध में। 2012 का जमाना याद करें। ये लड़ाई उससे भी बड़ी है, पानी की लड़ाई उस लड़ाई से भी बड़ी है। अगर आपके सिंध के वजूद को, सिंध की गैरत को, सिंध के जिंदगी को चैलेंज करना चाहते हैं तो आप चैलेंज करते रहें, आप चैलेंज करते रहें, लेकिन आपकी पार्टी सिंध में सलामत नहीं रहेगी। पीपल्स पार्टी एक दिन इस मिट्टी के ढेर में दफन हो जाएगी। सिंध कायम रहंदी। सिंध अल्लाह ताला पाण खे ॾिनी आहे। सिंधु दरिया कंहिं ॾिनो आहे? अल्लाह ताला ॾिनो आहे। ऐं असांजी ज़िम्मेवारी आहे, असांजे ईंदड़ नस्लनि जी ज़िम्मेवारी आहे त सिंध खे क़यामत ताईं ज़िंदा जावेद रखंदासीं। वाइदो आहे, कंहिंजो वाइदो आहे, वाइदो आहे। सिंध लाइ विढ़ंदो, पंहिंजे धरती मां लाइ विढ़ंदो, दुश्मन खे चैलेंज कयो था, वाइदो कयो था। जे वाइदो आहे त पोइ ही डॉक्टर कादिर मक्सी जो वाइदो आहे। मां हिननि मूंखे घणो ई आज़माए ॾिठो आहे। फौजी छावनियुनि जे टार्चर सेलनि में मुंहिंजे 7 के हिननि चीरे ॾिठो आहे। हिननि 4-5 दफ़ा बमनि ऐं गोलनि सां मूं ते हमला कया आहिनि। मुंहिंजो जिस्म चीरियल आहे, ज़ख़्मी आहे, छिड़ा अञा ताईं मुंहिंजे जिस्म में आहिनि। हुननि इहो करे ॾिठो आहे। हुननि दोस्ती, नाता वाता, कसम, पैसा उहे बि आज़माए ॾिठा त डॉक्टर कादिर मक्सी ख़ौफ़ खां डिॼी वञे। छा जेको ख़ौफ़ खां डिॼे उहो डॉक्टर कादिर मक्सी हूंदो आहे छा? हाँ, जेको ख़ौफ़ खां डिॼे उहो डॉक्टर कादिर मक्सी हूंदो आहे छा? जेको पैसनि ते बिकजी वञे उहो डॉक्टर कादिर मक्सी हूंदो आहे छा? डॉक्टर कादिर मक्सी सिंध जे गैरतुनि जो नालो आहे, सिंध जी हिफ़ाज़त जो नालो आहे। डॉक्टर कादिर मक्सी सां हर सिंधी माण्हू, मां ऐं भेण जी दिलि गॾु धड़के। ईअं आहे या न आहे? तव्हांजी दिलि धड़के थी, नथी धड़के? कंहिंजी जाम साहब, आवाम सॼो गॾु थो। वाह, हाणे हिम्मत कजो, मतां हिम्मत हारियो। अॻिते वधिणो आहे। 24 नवंबर कराची पुॼणो आहे ऐं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त करे। इहा जदोजहद उन वक़्त ताईं जारी रहंदी जेसीं ताईं सरकार इहा खूनी मनसूबा वापसि नथी वठे। ठीकु आहे, वाइदो आहे। वॾी महिरबानी, आउं तव्हांजो शुक्रगुज़ार, तव्हांजी दोस्तो साथियो। हाणे आख़िरी नारो हणणु चाहियां थो, भरपूर तरीक़े सां जवाबु ॾिजो। नाराए